तव्हांजो ख़ुदा जो फ़र्ज़ु आहे। ईअं आहे जीअं इबादत नमाज़ आहे, तीअं वण बजाइण बि जेको आहे इबादत आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध खे सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां स्टाफ रिपोर्ट मुताबिक़ इंडस डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं उन जे मटियारी ज़िले जे खैबराणी ऐं मुरीद रईस बेलो बचाव कमेटी पारां हर साल वांगुरु हिन साल बि खैबर स्टाफ खां बेला बचाव रैली कढी वई। सिंध पुलिस खे सलाम। उन्हनि चयो बाबा एॾा बेलो बचाइनि, FIR जी किॾा कटायूं, असांजे कोर्ट जो लेटर आहे, ऑन द रिकॉर्ड वञी ॾिसो। इंसान में जज़्बो आहे, जज़्बे सां खेॾंदो कामयाबी पंहिंजा कदम चुमंदी। तव्हांजी धरती ते के थधो करण जे लाइ, तव्हांजे जेका ॿोॾियुनि खे रोकण लाइ, तव्हांजो आसमानी आफ़तूं जेके आहिनि जंहिंमें तूफ़ान ऐं मौसमी तब्दीलियूं अचनि थियूं, गर्मी अचे थी, उनखे रोकण जे लाइ बि आहिनि। पर सभ खां वॾी ॻाल्हि त ॿेला तव्हांखे ऑक्सीजन ॾियनि था। कुदरत वण तव्हांजी ऑक्सीजन लाइ ख़लक़ियो आहे। दुनिया जी का बि शइ कान्हे, को बि कारखानो कोन्हे जेको ऑक्सीजन ठाहे। उहा ऑक्सीजन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे वण ॾेई सघे थो। जंहिं ॾींहुं धरती तां वण ख़तमु थियो, उन ॾींहुं का मख़लूक धरती ते ज़िंदा कान रहंदी। इहो ख़ुदा जो निज़ाम आहे। इन करे असां जेकॾहिं वणनि जे लाइ, ॿेलनि जे लाइ जेकॾहिं असीं जिदोजहद करियूं था, ॿेलनि खे वधाइण विझाइण लाइ जेकॾहिं माण्हुनि में जेको शौर विझूं था, त इहो सचपच बि असां ऐं असां सां गॾु जेके वॾा माण्हू, जेके माण्हू आहिनि नंढा वॾा, उहे सभु हिकिड़ी क़िस्म जी इबादत कनि था, छो त हीउ ख़ुदा जी फ़र्ज़ु आहे। इन जे करे असीं चऊं था त हीउ ख़ुदा जी फ़र्ज़ु बि असीं पूरो करियूं। ऐं तव्हां जेके समूरा आहियो, जेके बि साह खणंदड़ माण्हू आहियो, उहो कहिड़े बि मज़हब सां, कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ था रखो, उहे गॾिजो, हिन सिलसिले में गॾिजो त हिकु पासे तव्हां ख़ुदा जो फ़र्ज़ु पूरो कंदो, ॿिए पासे तव्हां पंहिंजी ज़िंदगियूं बचाईंदो। ऐं तव्हांजा जेके ईंदड़ नसुल तव्हांजो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं वीचारा भोगींदा। जेकॾहिं वण हूंदा त तव्हांजी बीमारियूं घटि पियूं, न त तव्हांजा कहिड़ी ख़बर आहे अॻिते हली तव्हांजा नसुल अंधा मंडा जॾा पैदा थियनि, सम्झो, अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थियनि जंहिंजो को इलाज ई न हुजे।